ज़हर ज़िंदगी अम्मा असां तुझी खुशियुनि जी ख़ातिर छा छा न कयो आहे, पर ख़बर न आहे मालिक साईं तुंहिंजे नसीब में अलाए छा आहे लिखियो। असां जेतिरी बि कोशिशि कयूं था पर ख़ुशियूं तोखां दूर भॼंदियूं थियूं वञनि। अहिड़ो माण्हू न आहे जेको अदा खे वञाए। छा अदा कॾहिं बि राज़ी कोन थींदो? छा अदा जे करे मुंहिंजूं ख़ुशियूं बर्बाद थी वेंदियूं? अम्मा मालिक भलाई कंदो अम्मा, तुंहिंजो बाबा तुंहिंजो ख़ुशियुनि जे लाइ डोड़ींदो थो वधे, पर वीचारो एतिरो त बेवस ऐं लाचार बणिजी चुको आहे, जंहिंजी केरु ॻाल्हि ॿुधंदो, जंहिंजो पुटु नाफ़रमान बणिजी वञे। उन पीउ जे दिलि जे मथां हिन वक़्तु छा गुज़रंदो हूंदो? तव्हांजे रोअण पिटण सां को फ़र्क़ु नथो पए। अता इहो सम्झो तव्हांजे रोअण सां मूंखे रहम ईंदो, छा दिलि ते को असरु पवंदो? मां पोइ रॿनि वारनि खे जवाबु ॾेई थो, ऐं जेकॾहिं उन्हनि सां हा करे अचे थो ऐं मुंहिंजो चवणु न थिए, ऐं पोइ जेको इहो गर्द थींदो राज ॾिसंदो राज। जेकॾहिं ॻाल्हि वधी वञे थी पोइ मां ईअं कंदुसि, हिन मीरा खे मारे पोइ जान हलाईंदुमि, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। छोरी पार थी ईअं थी कढे ॼण असां हिन जो हक़ बख़्शराए सॼी ज़िंदगी घर था विहारणु चाहियूं। जे रॿनि न मिलियो न त ॿियो मुड़ुस बि ॾींदासीं। अजायो रोई अखियुनि जो ज़्यान छो थी करे? तव्हां इहो न सोचो त तव्हांजे हिन रोइण सां असां मथां को फ़र्क़ु पवंदो। असां जेको फ़ैसिलो कयो आहे न उहो ई थींदो। सावण इन रिश्ते खां असां न अॼु इनकार कयो आहे न वरी कंदासीं। मुंहिंजी न्याणी त इन रिश्ते करे तमामु घणी ख़ुशि आहे, पर मुंहिंजो छोरो इहो चंडो बताल थी विया। ख़बर नथी पए त मुंहिंजे छोरे जा कन भरिया कीअं। का ॻाल्हि सम्झ में कान थी अचे भाऊ। चंडो ओचितो होश मां ई निकिरी वियो आहे, हाणे निभागो मरण ई मारण ते तयारु थी वियो आहे। ऐं संदसि कम में संदसि ज़ाल या माई निभागी जेका आहे उहा बराबरि जी शरीक आहे। इहे ॿई ज़ाल मुड़ुस पंहिंजो होश ऐं आवाज़ विञाए वेही रहिया आहिनि। अहिड़ी हालत में जेकॾहिं ॼञ वठी मुंहिंजे दर ते ईंदो त इहो छोरो वॾो तमाशो कंदो दा, छोरो पूरो ॻोठ खिलाईंदो। हा इन करे आउं तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त कुझु ॾींहं सब्र कयो त मां निभागे खे राज़ी करे वठां, पोइ अची ख़ैर सां पंहिंजो छोकिरे जो मङणो करे वञे। चाचा जे अॼु इनकार कयो आहे उहो त कॾहिं बि राज़ी कोन थींदो, त पोइ छा मुंहिंजी ऐं मीरा जी शादी कॾहिं बि कोन थींदी? तूं बि सचो ई पुट, जेकॾहिं छोरो वारो राज़ी न थियो त पोइ किथे थो राज़ी थिए? अदा हलण फ़क़ीर, जेकॾहिं तोखे एतिराज़ न हुजे त असां तुंहिंजे छोकिरे खे मञाइण जी कोशिशि कयूं, कुझु हुनखे ॿ टनि पैसनि जी लालच ॾियूं, मथां राज़ी थी वञे। कहिड़े बि तरीक़े सां जेकॾहिं मूं वारो छोरो राज़ी थो थी पए त पंहिंजो मुंहिंजो अखियूं थधियूं। त पोइ हलण फ़क़ीर तोखे इजाज़त आहे, तूं हली घर वे, असां पाण में सलाह करे वठूं। ऐं हा थोरो सोचे बि वठूं त तुंहिंजे छोकिरे खे कीअं राज़ी कयूं। अदा मां सफ़ा मजबूर आहियां, मुंहिंजे मथां बि का गिला न ॾियो। तव्हां जहिड़े बि नमूने सां छोकिरे खे राज़ी कयो, पोइ भले अॼु मङणो करे वञो, मूंखे कसम सां को बि एतिराज़ न आहे। हा हा दा अलाह भलाई कंदो। जेकॾहिं तव्हांखे मङणीअ ते वञणो आहे त पोइ देरि छो कई अथव? तयारु थी वञो न। बाबा चाहे सोचां थी तयार थियां या न वञा। उन्हनि खे घर में छिक छिका लॻी पई आहे। छोरो जेको आहे सो राज़ी थिए ई नथो। सफ़ा होश मां इहो हलण जो छोरो निकतल आहे। सावण वारनि जी भॼ भॼा लॻी पई आहे। जेसीं हिननि जो मसलो हल थिए। तूं तयारु थी शानीअ खे गॾु वठी वञ। ॾिस जे मङणो थिए थो त पोइ ॼञ सां गॾु हलिया वञिजो। जे मङणो न थिए त मोटी अचिजांइ। जे न वईं न त मोरगो मयार थी पवंदी। बाबा मां इहो अम्मा खे चवां पई, पर अम्मा मुंहिंजी मञे ई कोन थी। मां सोचां पई जेकॾहिं मङणो न थियो ऐं खैरी वटां वियसि, हू छा सोचींदी त बाई खे सॼे मामले जी असांखे ख़बर आहे, पोइ बि हार सिंगार करे मुंहिंजो अंदर साड़ण लाइ आई आहे। हाणे तूं ई ॿुधा त आउं छा कयां? हाणे तूं ऐं शानी तयारु थियो, जे मङणो थियो त हलिया वञिजो। जे न अथव वञणो त उहो ॿुधायो, न त तव्हांखे तयारु थियण में पोइ त सिज लही वेंदो। ठीकु आहे, असीं त तयारु थियूं था, पर तूं कोन हलंदे छा? मां ॾिसां थो, मूंखे रईस वटि थोरो कमु आहे। तव्हां हलिया वञिजो हिन अब्बास खे वठी। उहो बूथ सुॼायूं वते तो
कॾहिं बि कोन हलंदो। छोकर चए पियो त मीरा सां आऊं पाइणजां, पर हाणे हुनजी शादी थिए पई रबन सां, सो इहो किथे हलंदो हुते? तंहिं करे भलाई करे तूं हल। तव्हां वञो थी चो, मुंहिंजे हलण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? न कॾहिं बि न। छा कयूं पंहिंजे दिल जे खां मजबूर आहे तो करे सघां कुछ। हल असां सभु गुलाम जे पेरनि ते बि किरऊं न, पोइ बि कोन मञंदो। सावण मां त चवां थी ₹1 खणी छोरे जे बूथ ते हण, जॾहिं न छोरो ₹1 ॾिसंदो राज़ी थी वेंदो। हिन महिल त असांजे घर में सूरन जा 30-40 मस हूंदा। ये पैसा बनी ॾियूंसि था ऐं मिंथ मेड़ बि था कयूंसि। छोरे खे ढोर ढगा खपाए, उनजो पेट भरींदासीं। अॼु रुगो मंगणो करण ॾे। बाबा साईं इहे ई वाट बची आहे। अदा वो जेका पैसा पेन खणी अचा, वञ खणी अच। मोए खे वञी लालच ॾियूं था, खुदा करे उन ते राज़ी थी वञे। पठाणी रुगो पैसा खणी चे, मां ई खेरी छोरे खे वञी था मिंथ कयूं। न बाबा तूं ऐं मां न, पर अदा राणो ऐं दी पठाणी हुननि खे सम्झाइण लाइ तव्हांजी हिकु ॻाल्हि बि न ॿुधंदो ऐं ना ई सम्झंदो। दा तूं अदी खे साण करे उन्हनि ॾांहुं वञ ऐं उन्हनि खे सम्झा, कुझु बि थिए कीअं बि थिए उन्हनि खे मञाए पोइ ई वापसि मोटिजो। त पोइ ठीकु आहे यादार बना, तूं मंगणहार घुराए तयारी करे अच। अलाह कंदो त ज़रूरु मञंदा। ॿियो हाल कहिड़ा अहवाल खणी आया आहियो? अदा ईअं सम्झ सावण ऐं रबनारनि जी साह जी रग जे मथां गुलाम लत ॾेई छॾी आहे। सभिनी जी गुरड़ियूं पयूं लॻनि, भॼ भॼा लॻी पई अथनि। चवंदा आहिनि त बुखियो गिदड़ शींहं सां बि विड़ी पवंदो आहे, ऐं इहो गिदड़ सालनि जो बुखियो हुयो। जॾहिं इन गिदड़ 5 लखनि जो ॿुधो आहे त पंहिंजे होश मां ई निकिरी वियो आहे। ऐं ॾिसजां इहो गिदड़ केॾो तमाशो थो करे। रबनि जूं ख़ुशियूं बर्बादी में मटिजी वियूं आहिनि। गुलाम मरंदो पर मुड़ंदो कोन अदा वॾा। चवंदा आहिनि त पिट पर खे लॻे घर खे, जेतिरी तव्हां ॿियनि जे लाइ खॾ खोटींदव न उनमें पाणी वञी किरंदव। अदा भाॼाई असांजी सॼण आया दुश्मन, असांजी ख़ुशियुनि में कॾहिं बि हिनखे असां ख़ुशि न ॾिठो आहे। तव्हांजी ख़ुशीअ में त मां ख़ुशि आहियां, पर ॿियनि जी बर्बादी ॾिसी मां ख़ुशि नथी थी सघां। भाॼाई इहो ई रबन हुयो न जे मुंहिंजी जंहिंजे पंहिंजे दर तां मोटाई हुई, छा उहो ॾींहुं तोखां विसरी वियो आहे? पर भाॼाई मूंखां उहो ॾींहुं ज़िंदगी में कॾहिं बि न विसरंदो, जेसि ताईं मां हिन सावण वारनि जे ख़ानदान खे ख़तमु न कंदुसि तेसि ताईं मुंहिंजी दिलि खे सुकून न मिलंदो। लुकमान उन्हनि जी बर्बादी जा ॾींहं शुरू थी विया आहिनि। हिननि जे पूरे ख़ानदान खे दर्दनि जे दरिया अंदरि दफ़न करे छॾींदुसि। हिननि जी ज़िंदगी ज़हर ज़िंदगी करे छॾींदुसि, ज़हर ज़िंदगी। जॾहिं किसो ई तमामु थी वियो त हिन रोवण पिटण में कहिड़ो फ़ाइदो? वञो वञी कमकार कयो ऐं मूंखे बि ॾे इजाज़त, वञे रस जी हवेली। हे अञा इन इंतज़ार में आहिनि त इजा ॼञ आई। आगमुती अची विया, ॼञ बि पोयां अची वेंदी। वॾा बेहया बेशरम आहियो, अरे जॾहिं तव्हांखे असां जवाबु ॾिनो आहे पोइ त छो आया आहियो? गुलाम असांखे माफ़ करे छॾ, असांजी ग़लती आहे। असां चाचा हलण सां ॻाल्हाए छॾियोसीं। अॻ में जेकॾहिं तोसां ॻाल्हायूं आहे त अॼु हीउ मसइलो न थिए हा। गुलाम मां तुंहिंजी भेण जेतिरी आहियां, हे ॾिस अदा हथ थी ॿधई, इहो ज़िद छॾे ॾे। असां को बि ज़िद न आहे कयो, ज़िद त तव्हां पिया कयो न। जॾहिं असां रिश्तो ॾियण खां इनकार करे छॾियो आहे पोइ ॻाल्हि ख़तमु न। गुलाम ही पैसा खणी आया आहियूं, कुझु खुटल आहे। 2 ॾींहंनि खां पोइ असां तोखे पूरो लख करे ॾींदासीं। अची वठि पैसा यार, छॾ कावड़ ऐं दिलि सां इजाज़त ॾे त असां मंगणो करे वञूं। मूं छा थो सम्झी? मूंखे पैसनि जी लालच ॾींदे ऐं मां राज़ी थींदो? हा खण पंहिंजा पैसा, खण हल।
छोरा कुछ हया कर। अरे घर आयल मेहमान जी इज्जत कबी आ। ये घर आया इज्जत दे, मान दे इन्हनि खे। तू माच कर बे बाबा, तो ही तो मुझे मौत दागी मली आ। अजा ॻाल्हाए तो हाणे हिते मुंहुं लड़काए छाजे लाइ बीठा आहियो? निकिरो था या धिका ॾेई कढूं? मां चवां तो हलण जी कर, निकिर था ॾिसे छा तो निकिर कर। छोरी तूं बि हल न। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। क्या हाल है बाबा? मंगणार किथे आ? मुंह तो चोखे चो तो मंगणार के वतियो अजा। अब्बा मंगणार के चई आयो अचण वारो आ। बाबा जे करे न मंगणार के वरतियो अचा ते हिते वाजट हुजना वाजट। अबा ख़ैर सां वरंदी त खणी अचनि। गुलाम राज़ी न थिए त पो असां हिते दुहल पिया वॼायूं ऐं होॾां जवाब मिली वञे पो। ओ अम्मा इए कॾहिं बि वापसि कोन मोटंदा, तंहिं करे चवां पियो बाबा ते न फ़क़ीरनि खे वरतियूं अचे हा त हिते दोहल वॼनि दोहल वॼंदा त पाड़े वारा ईंदा न, ईअं न ईंदा। सभिनी खे इहा ई ख़बर पइजी वई आहे त इहा मंगणी टुटी वई आहे। न त हिन महिल ताईं छा था सम्झो त रॿनि जी मंगणी आहे, हिते ख़ल्क़ टुटल हुजे हा, पर हिन महिल ॾिसो था त अञा ताईं केर बि कोन आयो। पुट अञा थोरो इंतज़ार कयूं था, पठाणीअ ई राणे खे अचण ॾे, पोइ दुहल वॼाइण में देरि कान थींदी। बाबा मूं तोखे छा चयो त मंगणारनि खे वठी अचांइ त हिते दोहल वॼाइनि, वाजो थिए, दुनिया खे ख़बर पए त जे रॿनि जी मंगणी आहे। आओ बाबा दोहल वारो बची वेंदो। अञा तकड़ न करी तकड़ा। गुलाम ये दुल्हन जो आवाज ॿुधी थो? जॾहिं असां रिश्ते जहिड़ा खां जवाब ॾिनो आहे ओही दोहल छाजा था वञनि? अदा खे मूं ई चयो हुयो मां वञी उन्हनि खे राज़ी कयां थो ऐं तव्हां पोयां दोहलनि जा वाजट कजो। निकिरो त हा वञ ऐं पंहिंजे भाउ रॿन खे चओ रिश्तो न ॾिनऊं। हा बाक़ी पंहिंजे भाउ रॿन जो कारो मुंहुं करे सरगिस करे सॼे ॻोठ में घुमायोसि। असां तव्हांखे कोन रोकींदासीं। चाचा हलण हाणे तूं ॾे असांखे इजाज़त, बाक़ी तुंहिंजे पुट खे मञाइण जे लाइ नाकाम थी वियासीं। हा पुट मां हिकु लाचार थी आहियां पुट, छा थो करे सघां। काश मुंहिंजो निभागो पुट इहा ॻाल्हि सम्झी वञे, पर हेड़ी भरो कोन सम्झंदो पुट, कोन सम्झंदो। छा हाणे हिन दर ते ॼंज कान ईंदी? छा मुंहिंजूं ख़ुशियूं अधु में रहिजी वेंदियूं? तोखे त ख़बर आहे अती मीरा, असांजे दरवाज़े ते दोहल वॼे थो ऐं हुतां ॼंज बि ज़रूर ईंदी। इन जे करे तव्हांजी थोरी इजाज़त हुजे, असां हिते तयारी करे छॾियूं, पोइ वञी ओॾा तयारी कंदासीं। हा हा कयो तयारी। पोइ चाचा इजाज़त आहे, आख़िरी चकर तुंहिंजे छोकिरे खे सम्झायां। असांजी त पूरी इजाज़त आहे बच्चा, पर चाचा पर के छॾ। अदे पठाणी तूं भला कंहिंखे सम्झाईंदी? अदा मां लालीअ खे। अरे वॾा के बेइज्जत इंसान आयो, अञा बीठा आहियो। बस सायूं भारी बास। अरे मां चवां थो बस गुलाम तो मुझे मुझ में हद रहे हो। मां तुझे पुट खे मारियूं था ऐं तव्हां बि ॾिसो था। पिटिया काशिया मारा मां तोखे 10 साल पहिरीं पिया न, आज मूंखे इहे न ॾिसणा थो। घोड़ा तू असांजी मार ते ख़ुश आहीं? बात बंद कर। ओए ओ ॾिस दोहल जा वाजट था वॼनि, वारो कर मुंहिंजा कपिड़ा खणी अच त मां तयारु थियां जीअं घोट लॻा मां। ड्रे अञा राणे वारा न आहिनि आया, थोरो इंतज़ार त कर। बाबा ओ बाबा तोखे ख़बर न आहे, राणो मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो भाउ। बाबा बाबा पहिरियां ई घणी देरि थी वई आहे, ॼानी अचण शुरू थी विया आहिनि। छा चवंदा त अञा घोट तयारु ई न आहे, बाक़ी तव्हां ओॾां जी फिकिर न कयो, अदा ओॾे पूरी तयारी करे छॾी आहे। हा
थधी पठाणी छा कुंवार ईअं हूंदी आहे? मुंहिंजी मिठड़ी भाॼाई हाणे उथी छॾ रोअण खे। तुंहिंजो घोट तुंहिंजे दीदार जे लाइ तयारी कंदो हूंदो। काश मुंहिंजो भाउ बि तो जहिड़ो हुजे। बाक़ी ही कंहिंजो भाउ आहे? इहो मुंहिंजो न, अॼु खां वठी इहो तुंहिंजो बि भाउ आहे। हाणे छॾियो रोअण खे। हिन घर में तव्हांजा ॾुख ऐं तव्हांजो दर्द ख़तमु। हाणे रोईंदा उहे जेके तव्हांखे रोअण जे लाइ सोचींदा। मां हाणे हुन जी ज़िंदगी ज़हर करे छॾींदुसि जेके तव्हांखे ॾुख ॾींदा। मालिक साईं तव्हांखे सदाईं आबाद रखे। मुंहिंजी राणी तोखे वठण जे लाइ दोहल तमामनि सां ईंदासीं। तो त चयो त मां सॼो ॾींहुं घर में अकेली हूंदी आहियां। हा, पोइ मूं ग़लति त नाहे चयो। घर में त तूं अकेली आहीं, पर घर जे ॿाहिरां सॼो ॾींहुं हालार पहिरों ॾींदो थो वठे। ईअं नथो थी सघे। हालार एॾो शकी मिज़ाज न आहे जो घर जे ॿाहिरां पहिरों ॾे। बाक़ी तूं छा थी सम्झी त मां कूड़ थो ॻाल्हायां? तूं कूड़ कोन थो हणी, पर शायदि इहो इत्तेफ़ाक़ थियो हूंदो। तूं आयो हूंदे ऐं हुन तोखे ॾिसी वरितो हूंदो। खणी जो इहो इत्तेफ़ाक़ हुयो, पर हाणे हालार जूं नज़रूं मूं मथां आहिनि। हिन घर में तोसां मिलणु नामुमकिन आहे। इन जो मक़सदु त तो हालार साम्हूं पंहिंजी हार मञी वरिती। हार ऐं कमाल खान, शायदि तोखे ख़बर न आहे त कमाल खान उहो कारीगर आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर न आहे छॾींदो। कमाल? कमाल? जी जी ॿुधां पियो। कमाल, शायदि लॻे थो कोई ॿाहिरां अचे पियो। मां फ़ोन रखां थी, पर जीअं टाइम मिलियो मां तोसां ॻाल्हाईंदसि। भाॼाई ही भाॼी वठो, हालार मोकिली आहे। महिमान अचनि पिया, मानी जल्दी तयारु करे वठो। घणा महिमान आहिनि? 2 महिमान आहिनि ऐं 3 असां आहियूं। ठीकु आहे। तव्हांजा त महिमान अचनि पिया, पर न ॼाण मुंहिंजो ई महिमान अलाए कॾहिं ईंदो। अरे हिकड़नि मां मस जान छॾे वरी हिन निभागे के छा थियो? उतो यार उतो हे छा पियो करी? अरे तव्हां विच वारा न ॻाल्हायो, परे थी पियो। तव्हांजो कुझु बि न वञे, मूंखे घोट सां ॻाल्हाइणो आहे। उथ बा उथ, हाणे उथ। खट हटा पुट। अदा मता चुरियो, होशियारी खपे होशियारी। तो जी दुआ खपे अदी, जैसे दे घोट न ईंदो तैसे दे कोन तुंदुसि। ओ दार बने ओए न चरे के मुंह बबाने। आयो आयो केड़ो चरियो असां का वधीक को ॿिया चरिया आहिनि छा? आयो आदेस न मुंह हाणे पाण ॻाल्हाईंदो बाबा। घोट वागो मां आ जा। ओ मुंहिंजा प्यारा भाउ, तोसां केड़ो मसलो आहे जो विच रोड ते असर खट विधी पियो? हां, केड़ो मसलो आहे? पाण शादी करी दो, बाकी मां। अरे शादी किथे यार, अञा मंगणो पे क्या मंगणो? कोई ॿुधा मुंहिंजो मंगणो कराईंदे? अरे यार पहिरियां मां त मंगणो करे घर पहुचां, पोइ सलाह कयूं था। पहिरियां वाइदो कर ऐं मूंखे तारीख़ ॿुधा, डेट ॿुधाए, ॾींहुं ॿुधाए, पोइ हिन खट खे परे कंदुसि। अरे यार तूं दिलि जा कर, मथे महीने जी 32 तारीख़ ते तुंहिंजी मां मंगणी कराईंदुसि, बस न। जेकॾहिं तुंहिंजा मिट माइट तुंहिंजा ॿाहिर हिन घर में अचनि त उन्हनि जे मथां का बि पाबंदी न हूंदी ऐं न ई का बि रोक टोक हूंदी। असां मर्दनि जूं दुश्मनियूं पंहिंजी जाइ ते
औरत के कदे भी ढाल बणाए न दुश्मनी पालिया न ही वरी पालींदा से। मुंहिंजा सभु रिश्ता नाता मरी चुका आहिनि, बस सिर्फ़ु हिकु आख़िरी रिश्तो आहे जेको तव्हां सां आहे। जे इहो रिश्तो हली सघियो त हलाईंदसि, न त पोइ मुंहिंजी आख़िरी मंज़िल मौत आहे। इहो तो मथां आहे, तूं इन रिश्ते खे कीअं थी निभाए ऐं कीअं नथी निभाए, सभु तो मथां आहे। जहिड़े तरीक़े सां ही रिश्तो जुड़ियो आहे इहो ई ज़हर भरींदो। या त तूं पंहिंजे माज़ीअ खे विसारे पंहिंजे मुस्तक़बिल खे संवारण जे लाइ कोशिश कंदीअ त इहो सभु कुझु तुंहिंजे मथां आहे। जे माण्हू जो वक़्तु हिकु जॻह ते बीठी वञे पोइ हुनजो न माज़ी हूंदो आहे ऐं न ई वरी मुस्तक़बिल। मां त तुंहिंजी ज़िंदगीअ मां उन अंधेरे खे ख़तमु करणु थो चाहियां। तो मुंहिंजे मथां जेके अजाया इल्ज़ाम लॻाया उन्हनि खे विसारे तोखे नए सिर ज़िंदगी गुज़ारण जी सलाह थो ॾियां। उन जे बावजूद बि कलसूम, जेकॾहिं तूं पंहिंजी ज़िंदगी मां ख़्वाब ख़तमु करे छॾिया आहिनि पोइ मां छा थो करे सघां? कुझु बि। मुंहिंजी ज़िंदगी हिकु तारीख़ी राति बणिजी चुकी आहे। मुंहिंजे ख़्वाबनि में ईंदड़ शक्लूं मुला भयानक बणिजी वियूं आहिनि। जेतिरो मां ख़्वाब ॾिसी हिन ज़िंदगीअ खे संवारण जी कोशिश कयां थी ओतिरो ई मुंहिंजे वजूद में खौफ़ भरिजी थो वञे। इन करे मूं ख़्वाब ॾिसण ई छॾे ॾिनो आहे। जंहिं वजूद मां ख़्वाब मोकिलाए वेंदा आहिनि उनजी ज़िंदगी बेमाना बेमक़सद हूंदी आहे। ऐं मां नथो चाहियां तूं पंहिंजी कुझु ग़लतियुनि जे करे सॼी ज़िंदगी पछताव में गुज़ारी। ॿुध न, तूं कमाल खान ते नज़र रख। मां नथो चाहियां त मां कमाल खान खां अणॼाण हुजां ऐं हू वरी को ग़लति क़दम करे। बाबल साईं, मां त कमाल खान ते नज़र रखंदुसि, पर हाणे मां हिन उमिरि में हुन नौजवान ते केतिरी नज़र रखंदुसि? तव्हां हुनजी शादी छो नथा कराए छॾियो? असां त पूरी कोशिश कई आहे, पर हुन शादी करण खां इनकार करे छॾियो। बाबल साईं ॾिसो, जेसीं ताईं तव्हां हुनजी शादी नथा करायो न ऐं हुनखे ॿार बच्चा नथा थियनि तेसीं ताईं हू आज़ाद ख़्याल ई रहंदो। मां ॼाणियां थो त आज़ाद ख़्याल वारो माण्हू ग़लति सोचींदो आहे, पर जंहिंखे ख़ानदान जी सोच हूंदी आहे न उहो पंहिंजे लाइ न पंहिंजे ख़ानदान लाइ सोचींदो आहे ऐं उहो कॾहिं बि ग़लति क़दम न खणंदो। ऐं उनखे इहा सोच हूंदी त जेकॾहिं मूं ग़लति क़दम खयो त मुंहिंजे ख़ानदान लाइ मसइला पैदा थींदा। बाबल साईं, काश हिते हर माण्हू तव्हां वांगुरु सोचे न त इहे फसाद ऐं फॾा ई ख़तमु थी वञनि। हींअर अहिड़ा माण्हू घटि आहिनि, पर अक्सरियत उन्हनि माण्हुनि जी आहे जेके फॾनि ऐं फसादनि खां बेज़ार आहिनि ऐं उहे इहो ई चाहिनि था त बाक़ी ज़िंदगी सुख जी गुज़ारियूं ऐं पंहिंजे औलाद जे मुस्तक़बिल जे बारे में सोचियूं। जेकॾहिं असां अञा पंहिंजी सोच खे तब्दील न कयो त पोइ तारीख़ जे वर्कनि मां हमेशा लाइ मिटिजी वेंदासीं। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।